जय झूलेलाल। हिकिड़े दोस्त जो फ़ोन आयो, डॉक्टर आहे। चई भैया हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे। मां चओ। चई तव्हांजी घरवारी जी शिकिल मुंहिंजी घरवारी जी शिकिल सां हिकदमि मिलंदी जुलंदी अथव, बिल्कुल्ह सेम हूबहू। मां चयोमांसि हा यार, मुसीबतूं हिकु जहिड़ी थींदियूं आहिनि। चई न मुंहिंजी घरवारी थोरी लंबी आहे, तव्हांजी थोरी घरवारी जी हाइट थोरी घटि आहे। मां चयोमांसि हा तुंहिंजी मुसीबत बि लंबी थी, मुंहिंजी थोरी घटि आहे। हिन लॉकडाउन में घणनि ई माण्हुनि इंजॉय कयो आहे, पर घणा माण्हू परेशान आहिनि बिना मतिलब जे। भॻवानु प्रकट थियो हिकिड़े ॾींहुं, हीअं माण्हू वेठा हुजनि 10-12, जाइफ़ूं बि हुयूं मर्द बि हुया। चई मां तव्हांखे 10 लख रुपया ॾियां थो पियो, हाणे जो हाणे हिकिड़ो सामान वठिणो अथव तव्हांखे। कहिड़ो वठंदव तव्हां ॿुधायो? जहिड़ो वठो। हिकु लेडीज वटि विया, भेण 10 लख जो तव्हां छा कंदव? मां भैया मां मेकअप वठंदुमि। भेण 10 लख जो मेकअप? हा कहिड़ी ख़बर, वरी पोइ वरी अॻिते बि लॉकडाउन लॻी वञे। मेकअप हिकिड़ी शइ चई अथव न, मेकअप। की भेण कुझु पंहिंजे घोट लाइ मुड़ुस लाइ? चई न न न, उन्हनि खे सभु कुझु आहे। साईं विया हुन काके वटि जेको बिना मतिलब परेशान हो। हा भाऊ तव्हां छा कंदव? 10 लख तव्हांखे ॾियूं था, हाणे जो हाणे ॿुधायो हिकिड़ो सामान कहिड़ो वठंदव? चई मां हेलीकॉप्टर वठंदुमि। हेलीकॉप्टर छा कंदे? मां वेंदुमि हेलीकॉप्टर में चढ़ी करे सिधो गांवनि में, उते वञी तगादो कंदुमि। छो त असांजा दुकान बंदि आहिनि न, ग्राहक पैसा नथा ॾियनि न, तगादो करे ईंदुमि। सोच अथव साईं पंहिंजी। असांजे पाड़े में हिकिड़ो 95-96 साल जो काको आहे। काको आहे छा वीचारो हुयो, हिन कोरोना काल में इलाही वीचारा 40 साल या 50 साल या 60 साल जा निपटी विया। ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे। हाणे सभिनी जी नज़र काके मथां, हीउ काको बचियो आहे, वञे न। भॻवानु हयाती वॾी ॾे, वीचारे जो पुराणो खाधल पीतल आहे, पर साईं हुनखे बि नज़र लॻी वई, कोरोना थी वियुसि। घर वारनि खे चई भाई मूंखे सुठे में सुठे डॉक्टर खे ॾेखारियो। चई न काका तव्हांखे वठी था हलूं सुठे डॉक्टर वटि, तव्हां हलो। वठी विया। काको बि होशियारु हुजे, ॻाल्हाए पियो। चई तूं पुछेसि डॉक्टर घणा पैसा वठंदो? डॉक्टर को पूछूं भाई डॉक्टर साहब इसका इलाज करेंगे कितना पैसा लेंगे? चई 10,000 रुपये लेंगे, बस 10,000 में काम हो जाएगा। चई काम हो जाएगा? चई हाँ। काके ॿुधो, चई न मूंखे न वटि इलाज ई न कराइणो आहे। चई सफ़ा हल्को डॉक्टर थो लॻे। अरे बिना कोरोना जा माण्हू लखे रुपया था भरनि, 10,000 में मूंखे ठीकु कंदो? महांगे डॉक्टर वटि वठी हलो मूंखे। मरता क्या न करता, काके खे महांगे डॉक्टर वटि वठी हलिया। विया हिकिड़े डॉक्टर वटि, ॿिए वटि जेको सर्जन हो सुठो। डॉक्टर साहब कोरोना हो गया है, कितना पैसा लेंगे? चई 2 लाख रुपया। काके जी अखियूं ईअं चमकी वयूं, बसि हिते भर्ती कयो। पर साईं भर्ती थिया, 2 लख रुपया जमा करायूं। 3-4 ॾींहुं काको सीटी वॼी वई। ॿारड़ा जेके आहिनि पोटा आया मोटी, खणी काके खे। रस्ते में उहो डॉक्टर मिलियो। चई भई छा थियो? मूं वटि तव्हां भर्ती न कयो, काॾे वठी विया हुअसि हिनखे? चई बसि वठी वियासीं वॾी अस्पताल सर्जन वटि। चई पोइ छा थियो? चई हीअं था कयो, बसि उहो ई कमु मां तव्हांखे 10,000 में करे पियो ॾियां, उहो ई कमु कयां मां बि। मूंखां न करायो, 2 लखे में वञी करे कमु करायो। आख़िर पैसा बि बर्बादु कयो। साईं हलंदे हलंदे हिकिड़ी ॻाल्हि चवणु थो चाहियां, ॾाढी ज़रूरी ॻाल्हि अथव, ध्यानु रखिजो। 2 माण्हुनि खे कॾहिं बि नाराज़ न कजो जीवन में। कहिड़ो? पहिरियों भॻवान खे नाराज़ कंदव, डॉक्टर वटि मोकिले छॾींदव। ॿियो माण्हू डॉक्टर, जे डॉक्टर खे नाराज़ कयो त